हिते मां सभी अहम खबर शेयर करे रहिया आहियूं। खैरपुर के वकील इलियास कड़ियो के टारगेट बणाए क़त्ल करण की कोशिश खिलाफ खैरपुर बार पारां अदालती कार्रवाई जो बॉयकॉट किया वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त वकील ते हमलो खुलियल दहशतगर्दी आहे। हमले में मुलविस जवाबदारनि के बिना देर गिरफ्तार कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया खैरपुर मां। खैरपुर के वकील इलियास कड़ियो के टारगेट बणाए क़त्ल करण की कोशिश खिलाफ खैरपुर बार पारां अदालती कार्रवाई जो बाइकआउट किया वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त वकील ते हमलो खुलियल दहशतगर्दी आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शकील जावरी। जी शकील, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कंदा? जी बिल्कुल, खैरपुर के वकील इलियास कड़ियो ते खैरपुर के बी सेक्शन थाने की हद है मिल कॉलोनी ग्राउंड भरसा टिन हथियारबंदन पारा टारगेट बनाए खेसि क़त्ल करण के लिए हमलो किया वियो, जैमें इनके मुंह में गोलियों लगी है। वो शदीद जख्मी थी पियो है, जो हिन वक्त खैरपुर भरसा गिम्स अस्पताल में है दाख़िल है। उन हवाले से खैरपुर के बार पारा है अदालती कार्रवाई जो बाइकआउट किया वियो आहे। उन हवाले से बार अॻवान है एडवोकेट अल्ताफ मरी, उन जो चवणु आहे त वकील इलियास कड़ियो ते हमलो खुलियल दहशतगर्दी है। इन दहशतगर्दी में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे बिना देर गिरफ्तार करे सख्त सज़ा ॾिनी वञे। जी ठीक है, मुझी मेहरबानी शकील अपडेट करण लाइ।